बिरशाह वेझो कुंभदाड़ो में टंडो आदम पुलिस भट्टी बिरादरी जे ॻोठ ते चढ़ाई करे चादर ऐं चार दीवारी जो तक़दुस पायमाल करे दुकाननि मां लखें रुपया कैश समेत ॿ ॼणा अगवा करे खणी वेई। महबूब न्यूज़ जे रिपोर्टर कामरान मलूखानी मूजिब ॻोठाणनि मोलाबख्श भट्टी, ग़ुलाम हुसैन, ख़ादिम हुसैन, अलाडिनो, इमदाद हुसैन, मोहम्मद सिद्दीक़ ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त एसएचओ टंडो आदम प्राइवेट गाड़ी में सिविल कपड़नि में सवार 5 नामालूम माण्हुनि सां असांजे दुकाननि ते चढ़ाई करे असां मथां मनशियात जो कूड़ो इल्ज़ाम हणी तशद्दुद करे दुकाननि में पयल कैश पैसा ऐं क़ीमती सामान खणी वियो आहे। हिननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त असांजे अज़ीज़ ग़ुलाम हुसैन भट्टी मथां एसएचओ सां आयल नामालूम बुट ॿधल हथियारबंदनि हथियार सिधा करे अगवा करण जी कोशिशि कई, जंहिं बाद ॻोठाणनि असांजे अज़ीज़ खे अगवा करण खां बचाए वरितो। जंहिं बाद एसएचओ टंडो आदम ॿिनि ॻोठाणनि खे अगवा करे खणी वियो आहे। हिननि जो वधीक चवणो हो त असांजे किन माण्हुनि सां दुश्मनी आहे जंहिंजी वंगार एसएचओ वेही रहियो आहे। ॻोठाणनि एसएसपी सांगड़, डीआईजी नवाब शाह, आईजी सिंध ऐं वज़ीर आला खां मुतालबो कयो आहे त बेगुनाह ॿिनि ॻोठाणनि खे बाज़ियाब कराए असां सां इंसाफ़ कयो वञे।